नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो थाणे जे एएसआई हनीफ़ ख़ानज़ादे पारां चौकीदार खे मुबीना मारकुट करण ख़िलाफ़ खोसा बिरादरी जे माण्हुनि पारां ज़फ़र खोसो, इशफ़ाक़ खोसो, तौक़ीर खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ चयो त कंडियारो थाणे जे एएसआई हनीफ़ ख़ानज़ादो ग़रीब माण्हुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो ऐं एएसआई ॾोहारनि खे गिरफ़्तार करण बजाए ग़रीब माण्हुनि खे गिरफ़्तार करे खेनि परेशान करे रहियो। इन इल्ज़ाम हणंदे चयो त चौकीदार नबील खोसो खे रात जे वक्त चौकी ॾेई रहियो हो त खेसि मुज़ाकरा एएसआई चौकीदार ते तशद्दुद कयो। पुलिस चोरनि जे साथारी बणियल ग़रीबनि लाइ आज़ाब बणियल तंहिं बावजूद एएसआई ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी है। अॻे बि एएसआई माण्हुनि खे तंग कंदो रहे थो। इन्हनि मुतालबो कयो त एएसआई हनीफ़ ख़ानज़ादो ख़िलाफ़ कदम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।